अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अंगारो 5 जनवरी, यकीनन 5 जनवरी। ऐं ही आहिनि मूं वटि फ्रीज़ थियल बिह। ऐं हिन पासे जेको आहे मां पाणी रखियो आहे, हिननि खे बिहनि खे कंदमि बॉइल। अॼु मां बिहनि जी हिकिड़ी ठाहींदमि रेसिपी। ऐं हीअ मां तव्हां सां पहिरियों बि शेयर कयो हो। इहो मूंखे पाण खे बि पहिरियों दफ़ो ख़बर पई त बिह फ्रीज़ करे सघजनि था, कटे छिले कचा बिह। ऐं उनखां पोइ जेको आहे जॾहिं हिननि खे पचाइणो हुजे त डायरेक्ट कढी एज़ इट इज़ जेको आहे पाणी में विझो। सो ही बॉइल थींदा त हिननि जी अॼु हिकिड़ी डिश ठहंदी। उनजी रेसिपी जेका आहे वीडियो उहा मां तव्हां सां अलॻि शेयर कंदमि। हिते असांजो खीर थो कढे ऐं हिनखे ॾियणो आहे मूंखे ढक। थोरी चपटी लूण जी शामिलु करणी आहे, उहा विझांसि थी। तेसिताईं मां हे अंदरि करे वठां। ऐं सुबुह खां छा छा कयो अथमि, हे मां जेको आहे ॿियो पीस जेको हुयो उहो अधु भरियो अथमि, अधु त न अधु खां घटि भरियो अथमि, अञा सॼो ख़ाली पियो आहे हिन। सो आस्ते आस्ते इहो जीअं कंप्लीट थींदो त पोइ मां पंहिंजो प्रोजेक्ट पूरो कंदमि। उहा अधु वीडियो ठहियलु पई आहे हिनजी, जेका हिनजे फाइनल प्रोजेक्ट जेको मां वीडियो शेयर कंदमि। पहिरियों हाफ उनजो ठहियलु आहे, ॿियो हाफ अञा ठहंदो जॾहिं मां हीअ कंप्लीट कंदमि। सो हाणे मूंखे हलिणो आहे ॿाहिरि अङण में, प्लांट्स खे पाणी ॾियणो आहे। छो त मां जीअं तव्हांखे ॿुधायो त मां हिकु ॾींहुं छॾे ॾींदी आहियां अॼुकल्ह सियारे में। सो मशीन मोटर बि हलाईंदमि। सी ॾाढो आहे, दरवाज़ा बंदि आहिनि, टोपी स्वेटर पातल आहे, पर हिन महिल अञा सॉक्स कोन पाता अथमि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सो सीन उहो ई आहे मुंहिंजे। ऐं मूंखे जेको आहे अफ़शा बदवी ॾिसंदी आहे मुंहिंजी वीडियोज़, उन मूंखे मशवरो ॾिनो त कुंडियुनि खे पेंट कयो। ऐं इहो मशवरो मूंखे इलाही पहिरियों खां इलाही माण्हू ॾींदा रहिया आहिनि। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी पंहिंजी नियत में बि इहो आहे, पर जीअं त मां एॾी महिनत मुशक़त करे नथी सघां। सो सोचियो अथमि त सियारो थोरो गुज़रे, जीअं मां हिते वेही कमु करे सघां त कंदमि। जे न करे सघियमि त कोई मज़दूर रंग वारो घुराईंदमि ऐं हिकिड़े ॾींहं में सभु कुंडियूं पेंट थी वेंदियूं। ऐं ॻाढ़ो रंग मूंखे न वणंदो आहे घर में, ॼण सरकारी इमारत जूं कुंडियूं हूंदियूं आहिनि। मां चाहींदमि त मल्टी कलर हुजनि, डिफरेंट, येलो, ग्रीन, ब्लू, पिंक ऐं वाइट बि हुजनि त सुठी ॻाल्हि आहे। सो हाणे मां ॾियां थी हिननि खे पाणी। टाइम थिया 12:30 ऐं मां पंहिंजे हिन शर्ट जे बॉर्डर ते कुझु कारीगरी कई आहे। हीअ असल में बॉर्डर आहे, सिंपल प्लेन बॉर्डर। मां कयो आहे हिनखे थोरो कमु, नज़र अचे थो कैमरा सां, ॾाढो हल्को लाइट हिकिड़ो मां हिनखे कॉपर पेंट जो टच ॾिनो आहे। हीअ आहे एक्रिलिक कॉपर पेंट ऐं 0 नंबर जी ब्रश सां मां हिन जूं इहे लाइनूं ठाहियूं आहिनि। ऐं डॉट्स जे लाइ मां तव्हांखे ॾेखारियां, मां हिकिड़ी कारीगरी कई आहे, क्रिएशन कई आहे। हीअ ॾिसो, हिकिड़ो थुलो मोती या जंहिं साइज़ जा डॉट्स मूंखे खपनि पिया, उनखे मां टूथपिक जे हिकिड़े साइड ते फसायो आहे ऐं उनखां पोइ हुनखे ॿोड़े ऐं मां हिन ते डॉट्स ठाहिया आहिनि। छो त कॉटन बड सां वॾा डॉट्स ठहंदा या ब्रश सां बि थोरा मूंखां बैलेंस न थिया, नंढा वॾा थी वञनि। त हिन सां इहो थियो आहे जो हे इक्वल थी विया आहिनि। हाणे मज़े जी ॻाल्हि त मूं कॾहिं बि एक्रिलिक पेंट फैब्रिक ते यूज़ न कयो आहे, पर मूंखे ख़बर आहे त एक्रिलिक पेंट फैब्रिक ते यूज़ थींदो आहे। ठीकु आहे। सो मां हीअ प्लेन वारो, हीअ बैक साइड जो बॉर्डर आहे शर्ट जो, हिनखे मां पेंट न कयो आहे। ऐं हीअ ॿाहनि जो आहे, हीअ आहे फ्रंट शर्ट जो। सो ॻाल्हि इहा आहे त हिकु त मूंखे ख़बर हुई त एक्रिलिक पेंट सां पेंट थींदो फैब्रिक ते। ॿियो, जॾहिं बि मुंहिंजे कपिड़नि ते पेंटिंग कंदे को दाग लॻी वेंदो हो, निशान इन जो पेंट जो, त यकीन कयो त वॉशिंग मशीन में धोइण जे बावजूदि उहो न लहंदो आहे। वरी हिन पेंटिंग खां पहिरियों वरी मूं हिकिड़ी हीअ तरकीब कई, कपिड़े जे हिन पीस ते मूं ही हयो डॉट पेंट जो कल्ह, ऐं पोइ मां हिनखे सुकाए इस्त्री करे पोइ हिनखे तव्हां यकीन कयो मां एॾो रगड़ियो आहे हथ में, मेटे मेटे मां हिनखे नास करे छॾियो, पर पोइ बि तव्हां ॾिसो था त केतिरो ब्राइट ऐं फाइन मौजूदु आहे। कोई मामूली फ़र्क़ु पियो हूंदसि जेको महसूस बि नथो थिए। ऐं ॿी ॻाल्हि त हाणे ही पेंट जीअं ई सुकंदो त हिनखे बैक साइड ॾांहुं जेको आहे इस्त्री कबो। पेंट खे कॾहिं बि सिधे पासे ॾांहुं इस्त्री न कबो। ऐं जेसि ताईं ही कपिड़ा मां घर खां ॿाहिरि पाईंदी रहंदमि, ज़ाहिर 2-3 दफ़ा त ॿाहिरि पाइबा, उनखां पोइ घर में पाइबा, जेसि ताईं ॿाहिरि पाइबा तेसि ताईं हथ में धोइबा, त हे पेंट ख़राबु थियण जो को ख़दशो ई कोन्हे। सो मूंखे ॿुधाइजो ज़रूरु त हीअ आइडिया तव्हांखे कीअं लॻो आहे। ऐं हीअ ब्रुश मां तव्हांखे ॾेखारियो आहे, पेंटिंग टूल, ब्रश त न आहे, पेंटिंग टूल मां ईजाद कयो आहे। इहो बि ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो।
सो हाणे 12:30 थिया आहिनि त पहिरियों मां चाढ़ींदमि बोर्ड। बिहनि जी हिकिड़ी स्पेशल टाइप जी कढ़ाई थी ठाहियां जेका मुंहिंजी पंहिंजी ईजाद आहे। उनजी वीडियो अलॻि सां शेयर कंदमि ऐं उनखां पोइ वरी असांखे ॿाहिरि बि वञिणो आहे। हीअ मुंहिंजी बिहनि जी मज़ेदार कढ़ाई जेका तयारु थी वई आहे। हिनखे वापसि थी विझां मां देॻड़ीअ में, छो त हिनजो फ़ोटो कढण जे लाइ मां डिश आउट कयो हो। ऐं हाणे वेंदमि मां नमाज़ पढ़णु 1:15 थियो आहे। ऐं उनखां पोइ मानी वानी पचंदी खाइबो त मूंखे सुराण खे कुझु ज़रूरी कम सां वञिणो आहे ॿाहिरि। सो तेसि ताईं अलावा 1:45 थिया आहिनि, नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हीअ चिकन कढी रखियो आहे। राति जो बिरयानी पचाईंदमि ऐं उनखां अलावा हिन महिल असां मानी नथा पचायूं छो त असांखे ॿाहिरि वञण जी जल्दी आहे। त मां खावां थी थोरा रुखा बिह ऐं हीअ राति वारी थोरी ताहिरी ऐं इहो सुराण बि खाईंदी। मानीअ सां वापसि अचे पचाईंदासीं छो त न त पोइ रश थी वेंदी रस्तनि ते ऐं दुकाननि ते बि। त बहितरु इहो आहे त असां जल्दी जल्दी वञी थी अचूं। मज़ेदार असां निकिती आहियूं ॿाहिरि। बसि उहो ई आहे त जीअं देरि कंदासीं त रश थी वेंदी रस्तनि ते बि दुकाननि ते बि। त रश खे मां अवॉइड करणु थी चाहियां। दुकान त खुली विया हूंदा छो त 2 था थियनि हाणे तक़रीबन 2 कुझु मिंट थिया आहिनि। सो हलूं था। कहिड़े पासे हलूं? आइडिया से हलूं कई हिते 2-3 शॉप्स ॾिसण खां पोइ बि न थी असांजो त हाणे असां फाइनली वञूं था शमामा शॉपिंग सेंटर समामा। सो ॾिसूं था त उतां असांखे पंहिंजी मर्ज़ी जी शइ मतिलब जी शइ मिले थी या नथी मिले। हिते रश आहे, इलाही ट्रैफिक जाम आहे छो त हितां पासे में आहे मंगल बाज़ार। तव्हांखे टेंट नज़र ईंदा परे खां ऐं सची ॻाल्हि आहे त मुंहिंजी दिलि ईअं तड़पे थी मंगल बाज़ार जा स्टॉल ॾिसी वियमि। दिलि चए थी जेकर मां हली वञा पर एहतियात था कयूं असां। हे बि असांखे ज़रूरी कम आहे त निकिता आहियूं। कोशिशि पूरी आहे त ॿिए सबबु घर खां न निकिरूं। मास्क त असांखे लॻा पिया आहिनि। कंटिन्यू वञूं था यूनिवर्सिटी रोड तां। ऐं हे पूरी पट्टी पूरो बॉर्डर जेको आहे नर्सरी प्लांट्स।
यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी। इन करे इन रोड खे यूनिवर्सिटी रोड छॾींदा आहिनि, छो त हिन ते ॿ वॾियूं यूनिवर्सिटीज़ हिन रोड ते मौजूदु आहिनि। ये कंटिन्यू जेको तव्हां एरिया ॾिसो था यूनिवर्सिटी जो ई आहे। हिन पासे मेन यूनिवर्सिटी रोड आहे। असां तक़रीबन मार्केट जे वेझो अची चुका आहियूं। पहुची विया असां अची विया वापसि पंहिंजी कॉलोनी में। जेको वठणु वियासीं उहो असांखे किथां बि न मिलियो। इलाही सारा शॉप्स ॾिठासीं, आख़िर में समामा मार्केट ऐं आसपास वारी सभई मार्केट्स ॾिठियूंसीं त असांखे कुझु बि न मिलियो। असां मैंशन बि नथा कयूं त छा वठणु वियासीं, छो त मिलियो न आहे। अगरि असां ॿीहर वियासीं असांखे मिली सघियो त पोइ तव्हां सां यकीननि शेयर कबो। सो हलूं था हाणे घर। शाम जा 4:45 थिया आहिनि ऐं मां शर्ट सिबी वरिती आहे ऐं मां हिनखे पाए पई ॾिसां त फिटिंग कीअं आहे। फिटिंग वारे त ख़ैर मां न पाईंदी आहियां, पर लूज़ में बि चेक करिणो पवंदो आहे त कीअं थो बीहे। ऐं ॻंढ में बि लेस हई आहे, हेठि दामन में बि, ॿाहुनि में बि सेम, मथे ॻंढ में बि लेस ऐं हेठि बि लेस। त हमेशह मुंहिंजी आदत आहे त मां कपिड़ा जॾहिं सिबंदी आहियां त या थोरो ॿारनि जा बि सिबंदी हुअमि त पहिरियों पाए ॾिसंदमि त अगरि घटि वधि हुजे, सोढ़ो हुजे, वेकिरो हुजे, कुझु हुनखे ठीकु करिणो आहे त मशीन में उहो धाॻो मैचिंग पियल आहे, धाॻो चेंज करण खां पहिरियों उनखे सही करे वठिजे। सो हमेशह खां मुंहिंजी इहा रही आहे आदत। हीअ हिते मां पाए ऐं चेक पई कयां ऐं ॾाढो सुठो थो लॻे। हीअ ॿांह बि, ऐं यकीन कयो त सन्हो सन्हो नाज़ुक जेको मां हिन में पेंट कयो आहे न, उन त मूंखे असुलु मज़ो ॾेई छॾियो आहे। सूट कंप्लीट थी वियो। लेस इलाही सारी अञा बची पई आहे जेका यकीननि हादीअ राजिया जी फ्रॉक ते वेंदी या वरी मुंहिंजे कंहिं क्राफ्ट जे कम में इस्तेमालु थींदी। ऐं केॾो मज़ो आहे पंहिंजे हुनर जो, पंहिंजे हथ में हुनर आहे त कंहिंजी मुताजी न आहे। ऐं मां इलाही ख़ुशि थी थियां, ईअं ज़िंदगी मां इलाही दफ़ा ईअं इलाही इंजॉय कयो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त हाणे मां ॾिठमि सॼे ॾींहं में जेके मां क्लिप्स रिकॉर्ड कया आहिनि ॿाहिरि जा या घर जा, त अलाए केॾी महिल कैमरा जेका ज़ूम ते रखिजी वई आहे मूंखां, त उहो सभु ज़ूम थियल पासीरा सॼो सेटिंग कैमरा जी चेंज हुई। हाणे मूंखे अफ़सोस थो थिए, ॾींहुं त गुज़री वियो, त हाणे मां उन्हनि खे चेंज बि नथी करे सघां। सो छो त उहो टाइम ॿीहर न ईंदो, उहे कम मां ॿीहर कोन कंदसि, न ई मां ॿीहर ॿाहिरि वेंदसि। ॿाहिरि वियासीं हिते असांजे एरिया में आहे आइडियाज़ दुकान, मुंहिंजे भरिसां हिकिड़ो ॿियो आहे, उनखां पोइ कैंटरिन दुकान ते वियासीं, पोइ समामा मार्केट वियासीं। पूरे किथे बि मूंखे पंहिंजी मतिलब जी शइ न मिली, इन करे असां मोटी आयासीं। सो हाणे छा ॿुधायां त छा वठणु वियासीं, त उहो टाइम ज़ाया करे ऐं किरायो ज़ाया करे रिक्शा जो ऐं सैर करे पंहिंजे इलाइक़े जो मोटी आयासीं। ऐं हमेशह खां मां पंहिंजे ॿारनि जा जॾहिं बि कपिड़ा सिबंदी हुअमि या पंहिंजा सिबंदी हुअमि, अञा ताईं बि पंहिंजा, जीअं अॼु बि मां शर्ट पाए ॾिठी, त यानी मशीन बंदि करण खां पहिरियों, धाॻो चेंज करण खां पहिरियों जो मां ॿियो कोई कपिड़ो शुरू कयां, मां ज़रूरु ॿारनि जो या पंहिंजो कपिड़ो हुननि खे पाराए चेक कंदी हुअमि त पूरो आहे, घटि वधि त न आहे। घटि वधि हुजे त हाणे जो हाणे हुनखे ठीकु कबो, पोइ हुनखे कबट में विझिबो या पाइबो। त इहा मुंहिंजी हमेशह खां आदत रही आहे त ईअं न थिए एंड टाइम ते पोइ पायूं त उहा का मुसीबत थिए, परेशानी थिए, कुझु घटि वधि आहे। सो मुंहिंजो सूट कंप्लीट थी वियो। पोइ तव्हांखे मरून कलर जी शर्ट नज़र ईंदी हूंदी, या सुराण जी शर्ट आहे रेडीमेड। सो इन में थोरो कुझु मूंखे चेंज करिणो आहे, त सुभाणे इनशाला इहो वरी मां हिनजो सही कंदमि। राति जो असां बिरयानी पचाईंदासीं, चिकन त मां इलाही पहिरियों खां ई कढी रखियो आहे, छो त सीउ इलाही आहे त डीफ्रॉस्ट नथो थिए जल्दी, ऐं मां चाहींदी आहियां त नेचुरली डीफ्रॉस्ट थी वञे। सो सदोरी धीअ मुंहिंजी कटींदी, पंहिंजो भाॼियूं वाॼियूं कटींदी, बसरनि टमाटरनि सॼो कमु करे रखंदी आहे, त पोइ मूंखे वञी पचाइणो हूंदो आहे। सो इहे आहिनि हाल अहिवाल। तारिक पंहिंजे ऑफिस ते वञणु शुरू थी वियो आहे वापसि, हुनजी जेके मोकलूं हुयूं उहे ख़तमु थी वियसि। आसवा जी भेण जी शादी आहे त उहा उन बि मोकलूं वरितियूं आहिनि, त उहा घणो टाइम उन ई हली वेंदी आहे तयारियुनि में। वनवा थी वियो त हाणे बाक़ी शादी आहे अनकरीब जल्दी 2-3 ॾींहंनि में। सो ज़िंदगी रवां दवा आहे, अलाह सभिनी खे ख़ुशि ऐं आबाद रखे, सभिनी घरनि में ख़ुशियूं हुजनि, सभिनी घरनि में अमन ऐं सलामती हुजे। सो अञा कुझु ॾींहं बाक़ी आहे, सम्झो हाणे 5 थियण वारा आहिनि।
सॉरी 6 थियण वारा आहिनि। अॻों बि मां शायदि इहो चई हुई त 4:45 थिया आहिनि, 4:45 न थिया आहिनि, 4:06 थिया आहिनि। जंहिंमहिल मां पोइ पहिरियों वारो क्लिप भरियो जो मां शर्ट चेक पई कयां पाए, त 6 थियण वारा आहिनि। हाणे संझे जी बांग ईंदी, उन खां पोइ वञी मां किचन में घिरंदमि, राति जी मानी जी तयारी कंदमि। ज़िंदगी ॾाढी प्यारी आहे, ॾाढी ख़ूबसूरत आहे, उनखे सुठी सोच सां, सुठनि कमनि सां, मसरूफ़ियत सां गुज़ारिजे। ऐं मां सुस्ती बि कंदी आहियां। शायदि हाणे बि तव्हांखे मुंहिंजे जेको मां शर्ट पाइण वारो मिरर में मुंहिंजो जेको शेड तव्हांखे नज़र आयो, उन मुंहिंजी सवड़ बि तव्हांखे नज़र आई हूंदी। त सॼो ॾींहुं मां सवड़ पंहिंजी वेड़ींदी न आहियां, छो त मां हर थोरी देरि खां पोइ थोरो कमु करे वरी कुझु देरि मूंखे रेस्ट करिणो हूंदो आहे लाज़मी। कंटिन्यू मां कमु न करे सघंदी आहियां, त पोइ मुंहिंजी सवड़ उहा खुली पई हूंदी आहे, त बसि रुॻो जीअं अचे मां आराम सां हुन में हली वञा। सो बहरहाल ॾिसूं था त इन खां पोइ मां तव्हां सां छा थी शेयर करे सघां, अगरि हूंदो, न त पोइ इन खां पोइ त नंढिड़ो क्लिप जी एंड में हूंदो आहे उहो ई कंदासीं। संझे जी नमाज़ पढ़ी आई आहियां ऐं हाणे मां तयारी थी कयां राति जी मानी जी। सो बसर वसर सुरण कटे रखिया आहिनि ऐं हाणे मां पचायां थी बिरयानी ऐं तव्हां सां कुझु ॻाल्हियूं बि शेयर कंदमि ऐं सोचां थी त अॼु बाक़ी जेके बि ॻाल्हियूं करणियूं त बसरनि जो दाग करिणो आहे मूंखे। त अॼु जी जेका टिप आहे उहा बि मां तव्हांखे बसरनि जे हवाले सां थी ॾियां। टिप ऑफ द डे, अॼुकल्ह जीअं सियारो आहे त नवां बसर आहिनि, त उन्हनि में हिकिड़ी अजीब क़िस्म जी आलाण ऐं लिव हूंदी आहे। त इन्हनि बसरनि जो जॾहिं बि दाग कयो त उन्हनि खे जेको आहे उन में दाग में थोरी लूण जी चपटी विझी छॾियो, इहो ज़रूरी आहे। इन सां छा थींदो, जो लिव जेका बसरनि में आहे उहा चिमड़ंदी न देॻड़ीअ में, या चिमड़ंदी बि त घटि में घटि बसर न चिमड़ंदा उन में। ठीकु आहे, सो तव्हांजो जेको दाग आहे उहो साफ़ु सुथिरो ऐं सुठो थींदो। इहो आज़माए ॾिसिजो। या वरी कॾहिं ईअं थींदो आहे त बसर असां छिलण खां पोइ धोईंदा आहियूं, मेरा हूंदा आहिनि या को ख़राबु निकिरंदो आहे, त उन्हनि में थोरो घणो पाणी लॻी वेंदो आहे, तॾहिं बि उन्हनि बसरनि जो दाग कजे त उन्हनि खे ज़रूरु जेको आहे लूण चपटी विझणु खपे उन दाग में। इहा अॼु जी टिप आहे। अॼु जी चङी ॻाल्हि जे सिलसिले में मूं किथे कुझु पढ़ियो, मां चाहियां थी उहो तव्हां सां मां शेयर कयां, तव्हांखे आइडिया थी वेंदो त असल में जंहिं बि इहो लिखियो आहे त उहो ॿुधाइणु छा थो चाहे। त हिकिड़ो को राइटर हो, ॾाढो चङो मशहूरु माण्हू हो, पर उहो जॉब कंदो हो, पंहिंजी राइटिंग खे घणो टाइम न ॾेई सघंदो। सो हिकिड़े ॾींहुं उहो पंहिंजे कमरे में वेठो, उन पनो खयो, राइटिंग टेबल ते वेठे वेठे लिखी त हिन साल जेको आहे मुंहिंजे पिते जो ऑपरेशन थियो ऐं मां ॾाढा सारा हफ़्ता रेस्ट कंदो रहियमि, त मुंहिंजो इलाही टाइम हुन में ज़ाया थी वियो। ऐं हिन ई साल जेको मां 60 सालनि जो थी वियमि त मां रिटायर थी वियमि। मां 30 साल इन इदारे खे ॾिना ऐं उतां ईअं मूंखे निकिरणो पियो। सो मां उदास आहियां ॾाढो। ॿियो लिखियईं त हिन ई साल मुंहिंजे पीउ जी डेथ थी वई ऐं उहो ॾुखु मूंखे हमेशह रहंदो, उहो बि यानी हिन साल इन ॾुख में बि हिकिड़ो इज़ाफ़ो थियो। चौथों इहो लिखियईं त हिन साल मुंहिंजे पुट जी मेडिकल में एडमिशन न थी सघी, छो त हुनजो एक्सीडेंट थी पियो, उहो ज़ख़्मी थी पियो, हिन करे इम्तिहान न ॾेई सघियो ऐं गाॾी चकनाचूर थी वई, उहो नुक़सानु अलॻि थियो ऐं ॾाढो को बुरो साल। इहे हिन लफ़्ज़ लिखिया। त हिन जी जॾहिं ज़ाल एंटर थी कमरे में आई, ॾिठईं त मुड़ुसीअ मुंहुं लटकाई वेठो आहे उदास, ऐं कुझु ॾिठईं सचे त टेबल ते पनो पियो आहे, हुन में लिखियो पियो आहे। इहो सॼो हुन माई पढ़ी ऐं उतां ॿाहिरि हली वई ऐं पने ते वापसि कुझु लिखी आई ऐं अचे हुन पंहिंजे मुड़ुस जे अॻियां टेबल ते रखी। त जॾहिं हुन भाई पढ़ियो त उन पने में लिखियलु हो त हिन साल मुंहिंजे पिते जो ऑपरेशन थियो, यानी माई उहे साॻियूं ॻाल्हियूं साॻा ई वाक़िया हुन में नोट कया हुआ। त हिन साल मुंहिंजे पिते जो ऑपरेशन थियो, अल्हम्दुलिल्लाह एॾनि सालनि खां जेका मां तकलीफ़ हिन पिते जे करे सूर जेको सहां पियो, उन खां मूंखे निजात मिली वई। ऐं हिन साल मां जेको 60 सालनि जो थी वियो आहे, मां रिटायर थियो आहियां। हिकिड़ी मुशक़त वारी ज़िंदगी हुई, टाइम टेबल जे हिसाब सां हले पई, उन मां अल्हम्दुलिल्लाह आजो थी वियमि ऐं हाणे मां पंहिंजी मर्ज़ीअ सां टाइम गुज़ारींदुमि, पंहिंजे लिखणु पढ़ण खे वधीक वक़्तु ॾींदुमि। ऐं हिन ई साल मुंहिंजो पीउ 85 सालनि जी उमिरि में बिना कंहिंजी मुहताजीअ जे सिहतमंद ऐं कामयाबु ज़िंदगी गुज़ारे हयाती पूरी करे हिन दुनिया मां हलियो वियो। ऐं हिन साल मुंहिंजे पुट जो एक्सीडेंट थियो
ऐं अलाह जो शुक्र आहे त लोह जी गाॾी चकनाचूर थी वई पर मुंहिंजे पुट जी हयाती बची वई। केॾो त सुठो साल। सो इहा आहे सोच। सो साॻिया वाकिया, साॻियूं ॻाल्हियूं। उहो हिकिड़ो माण्हू उनखे हिकिड़े नज़रिए सां पियो ॾिसे, हिकिड़ी ॿी माई उनखे ॿिए नज़रिए सां पई ॾिसे। सो असां इंसाननि जो मसइलो इहो आहे त असां हमेशह नेगेटिविटी ॾिसंदा आहियूं हर ॻाल्हि में। ईअं न करणु खपे। हर शइ जो को मस्बत को पॉज़िटिव साइड बि हूंदो आहे त असांखे उन नेगेटिव पासे खां पासो करणु घुरिजे ऐं जेको पॉज़िटिव साइड आहे, जेको मस्बत साइड आहे, उन ते वधीक असांखे फोकस करणु घुरिजे। ऐं तव्हां पाण ॾिसो त इहा सची ॻाल्हि आहे त ॾुख थिए थो जॾहिं को विछड़ी वञे थो, पर जेकॾहिं असांजो को प्यारो पंहिंजी भरपूर ज़िंदगी गुज़ारे हिकिड़ी वॾी उमिरि में ऐं बिना कंहिंजी मुहताजी जे हलियो वञे त छा इहो वधीक चङी ॻाल्हि न आहे? ॾुख त ईअं बि थियणो आहे, ॾुख हूअं बि थियणो आहे, ठीकु आहे। अहिड़ी तरह सां त अगरि एक्सीडेंट थियो कार जो त कार भॼी पई, अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे, पुट जो साल जेको हो मेडिकल जो वियो, पर ज़िंदगीअ खां मथे त कुझु न आहे न। जीअरो हूंदो त कुझु कंदो न, त हयाती बची, इहो बि अलाह जो शुक्र। ऐं इहो सची ॻाल्हि त रिटायरमेंट खां पोइ ॾाढो मज़ो आहे ज़िंदगीअ में, छो त मां उहा रिटायर्ड लाइफ गुज़ारे रही आहियां। मां पंहिंजी मर्ज़ीअ सां वक़्तु थी गुज़ारियां। हालांकि मूंखे उन ज़िंदगीअ में मज़ो ईंदो, ॾाढी डिसिप्लिन्ड, ॾाढी मुंहिंजी मर्ज़ीअ जी लाइफ हुई उहा बि, पर हिन वरी ज़िंदगीअ जो बि हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे। ऐं उनखां सवाइ बीमारी सीमारियूं जेकॾहिं अहिड़ा के इलाज कराइजनि था, की ऑपरेशन्स थियनि था, उनजी तकलीफ़ पंहिंजी जाइ ते आहे, पर जंहिं वजह खां जंहिं सबब खां उहे ऑपरेशन्स थिया उन मां त जान छुटी, त इहो त ॾिसजे न। सो इहा अॼु जी चङी ॻाल्हि हुई। ऐं बहितर इहो आहे त ज़िंदगीअ में जेको कुझु थी रहियो आहे उन मां कुझु पॉज़िटिव तव्हां प्लीज़ ॻोल्हे कढो, उनखे ॾिसी ज़िंदगी गुज़ारियो। ज़िंदगी में हर तरफ़ सुख आहिनि, ख़ुशियूं आहिनि, चङायूं आहिनि, ऊंदहि कोन्हे, रुॻो बुराई न आहिनि। तंहिंजे करे इहो मुंहिंजो अॼु जी चङी ॻाल्हि, अॼु जो मुंहिंजो पैगाम न्यापो मैसेज तव्हां ताईं इहो आहे। सो जहिड़ो बि कचो पको अॼु जो कचो फिको व्लॉग ठहियो आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे। सो मूंखे उमेदु आहे त ग़लतियुनि जी ऐं ख़ामियुनि जी निशानदेही कंदव, ऐं जेकॾहिं वणेव त उहो त तव्हां मां इलाही सारा एप्रिशिएट कनि था, तॾहिं मां हर दफ़े हौसलो खणी वरी कमु थी कयां। सो मुंहिंजे तरफ़ां खोड़ सारियूं दुआऊं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अलाह साईं तव्हांखे सलामत रखे ऐं सही ऐं पॉज़िटिव सोचनि जी तव्हांखे तौफ़ीक़ ॾे। सो ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह भाई।